मनाड़ो बरसां दरिया खान मरी वटि ॻोठ आचर खोसो ऐं ॻोठ मौलाबख्श खोसो वासी अज़ादार औरतुनि सां अफ़सोसनाक हादसो पेश आयो आहे। 3 अज़ादार औरतूं थॾे ते फ़ौत थी वियूं जॾहिं त हिकु नीगर समेत 5 अज़ादार औरतूं ज़ख़्मी थी पयूं। गुज़िरियल ॾींहुं करबला जे शहीद इमामनि जे चालीहे जे मौक़े ते ॻोठ आचर खोसो ऐं ॻोठ मौलाबख्श खोसो वासी औरतूं कुंभ वेझो ॻोठ जागीर अली अकबर विया, जिते शहीदनि जो ग़म मल्हाए अॼु वापसि अची रहिया हुआ त दरिया खान मरी वटि संदन गाॾी जो साम्हूं ईंदड़ ट्रक सां टकर थी पियो, जंहिंजे नतीजे में 3 औरतूं मीर ख़ातून ज़ाल दुरमहमद खोसो, गुलशाद ज़ाल परवेज़ खोसो ऐं फरज़ाना धी बादल खोसो मौक़े ते ई फ़ौत थी वियूं। जॾहिं त अफ़सोसनाक हादसे में मुज़फ़र पुट मोहम्मद मिर्ज़ा समेत 5 औरतूं, जिन में सोनिया धी हाशिम खोसो, मारिया धी मुज़फ़र खोसो, रिज़वाना धी मंज़ूर खोसो, सुमेरा ज़ाल अमीर बख्श खोसो, मसमात हाजियाणी ज़ख़्मी थी पिया। हादसे जो इतला मिलंदे ई दरिया खान मरी पुलिस वाक़े वारे जाइ ते पहुची फ़ौत थी वियल 3 औरतुनि जा लाश ऐं ज़ख़्मियुनि खे दरिया खान मरी इस्पताल आंदो, जिते क़ानूनी घुर्जूं पूरियूं करण बाद 3 औरतुनि जा लाश संदन वारसनि हवाले कया विया, जॾहिं त ज़ख़्मियुनि में 3 औरतुनि सोनिया, मारिया ऐं रिज़वाना खोसो जी हालत गणती जोगी हुअण करे खेनि नवाब शाह इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ॿुधायो वञे थो त हादसे बाद ट्रक ड्राइवर मौक़े तां फरार थी रहियो हो त उतां गुज़रंदड़ मोटरसाइकिल सवार वाटड़ू मुसाफ़िरनि रस्तो रोके पुलिस खे इतला कयो, जंहिं बाद दरिया खान मरी पुलिस ट्रक खे पंहिंजे तहवील में वठी ड्राइवर खे गिरफ़्तार करे वरितो। यादि रहे त गुज़िरियल ॾींहुं मटियारी वेझो क़ौमी शाहराह क्रॉस कंदड़ अज़ादारनि जे पैदल काफ़िले ते पिणु तेज़ रफ़्तार ट्रालर चढ़ी वञण सबबि 4 अज़ादार चीभाट जी फ़ौत थी विया हुआ। अमजद अली भट्टी, HSTV, मनहड़ो।